नालो सजाद अली सोलंगी, वेठल कमालदीन सोलंगी ऐं मुंहिंजे वाल साहब जो मोहम्मद बख्श। जन्म जो पता? जन्म 1995 शायद। हाँ इहा पक न आहे। तव्हांखे तालीम केतिरी आहे ऐं उहा हवाले सां सॼो नाले? तालीम मैट्रिक कई आहे, अञा अॻिते कयूं पिया। फर्स्ट ईयर में हाणे जेको आहे सो वठंदासीं पंहिंजो एडमिन। अच्छा सजाद, मां तव्हां रागीदड़ थिया इहो तव्हांजो हिकिड़ो शौक़ु हुयो या हिकिड़ो इतफ़ाक़ हुयो जेको तव्हां हिकिड़ो हींअर रागीदड़ थी वियो, ऐं कीअं सिखियो इहो थोरा असांखे नाज़रीन ॿुधायो? सर असल में मां नात ख़ान हुयुसि ऐं पंहिंजो स्कूल में साईं यारा जेको आहे सो नात ख़ानी कराईंदा हुआ ऐं उन खां अलावा पाड़े में ईअं संगत सां असां वेही कलाम वग़ैरह बि ॻाईंदा हुआसीं। उस्ताद मंज़ूर साहिब खे फॉलो कंदा हुआसीं। थोरो घणो इहो राग सां बि शौक़ु हुयो, पर नात ख़ानी मेन जेको आहे सो नात ख़ानी कंदो हुयुसि मां। आहिस्ता आहिस्ता वाइस ऑफ सिंध थियो सीज़न 1, उन में मां वियुसि फर्स्ट सीज़न में। उन में मां पंहिंजो मदर डे में निकिरी आयुसि। उन में जेको आहे सो मूंखे कंहिं शइ जी ख़बर कोन हुई, राग जे हवाले सां माना कंहिं वटि सिख्या वग़ैरह कोन हुई। सीज़न 2 थियो, उन में वरी जेको आहे सो मूं ट्राए कयो, थोरो घणो उस्तादनि खां जेको आहे सो राग जे हवाले सां पुछा कयो थोरो घणो। पोइ वरी वियासीं उते ट्राए कयोसीं, पंहिंजो मालिक के करम सां फर्स्ट पोजीशन खणी आयासीं। अच्छा, मौसीक़ी में जेको आहे पंहिंजो तव्हांजे राग में तव्हांजो उस्ताद केरु आहे? मुकमल कंहिं हिकिड़े उस्ताद वटि मां न सिखियो आहे। मुंहिंजो उस्ताद पंहिंजो रूहानी उस्ताद मधु सखीराणी आहे ऐं हारमोनियम जेको आहे सो मां सिखियुमि बशीर सोलंगी, उस्ताद बशीर सोलंगी। साईं खादिम सखीराणी जो शागिर्दु आहे ऐं साईं खादिम सखीराणी बि मुंहिंजो उस्ताद आहे। उन खां बि मां कुझु सिखियो आहे। खोड़ सारा अहिड़ा ॿिया बि असां नौजवान ॾिठा आहिनि जेके उन्हनि खे शौक़ु बि आहे रागीदड़ थियण जो ऐं राग पंहिंजे मुंहुं वेही ॻाईंदा आहिनि फोक में, उनखे राग जी ख़बर बि न आहे ऐं उहो पंहिंजो डिॼनि था त असां कंहिं फनकार वटि वञूं सिखण जे हवाले सां। त छा चवंदा तव्हां उनखे कहिड़ो मैसेज ॾींदा? हा, उन्हनि जे लाइ मां इहो चवंदुसि त अगरि को उस्ताद सुठो मिली वञे थो, पोइ उनजे पंहिंजो शहर में को अहिड़ो उस्ताद ॼाणारो आहे त उन वटि पंहिंजो वञे सिखे। ऐं अगरि न आहे त पोइ पंहिंजो फॉलो करे कंहिं बि मक़सदु कंहिं उस्ताद खे ॿुधे, सुठा उस्ताद ॿुधे। मां पाण जेको आहे सो ॿुधंदो आहियां, पंहिंजो उस्ताद मोहम्मद यूसुफ थियो, उस्ताद मोहम्मद जुमन थियो, मैडम आबदा परवीन थी, या मेहदी साहब थियो। चवंदा आहिनि त ॿुध में सुध आहे, सो ॿुध में सुध आहे। मूंखे माशाल्लाह सुठो नालो मिलियो वॉइस ऑफ सिंध ऐं मुंहिंजी सुञाणप जेको आहे सो वॉइस ऑफ सिंध आहे। जिथे वञा थो त इन ई नाले सां जेको आहे सो सुञाणप आहे मुंहिंजी। हिनमहिल ताईं तव्हांजा केतिरा एल्बम अची चुका आहिनि मार्केट में? एल्बम एतिरा कया कोन आहिनि, बहरहाल 8, 10, 15 ताईं एल्बम मुंहिंजा आहिनि। धरती टीवी ते ॻायो आहे, पंहिंजो सिंध टीवी कशिश ते बि आया आहियूं। तव्हां छा था सम्झो त हीउ राग आहे छा, ऐं राग जा कहिड़ा कहिड़ा नाला आहिनि, केतिरा नाला आहिनि राग? साईं हे समुंड आहे। हा, जीअं तइलीम आहे, तइलीम जो आहे, हे बि राग बि साॻियो ई आहे। पाण खे अञा एतिरी सिखिया कोन्हे, अञा असां सिखिया वठूं पिया था। बहरहाल समुंड आहे। सुठो रागीदड़ हुअण जे करे त माण्हू खे छा थियणु घुरिजे? मुंहिंजो गलो बहितर हुअणु घुरिजे या सिखिया सुठी हुअणु घुरिजे? सिखिया सुठी हुअणु खपे।
अगरि सुठो उस्ताद मिली थो वञे त पोइ त बहितर आहे। सिख्या वॾी शइ आहे, ॼाण वॾी शइ आहे। अच्छा, इहो बि चवंदा आहिनि सिंधी ॿोली में चवंदा आहिनि त उहो वण न आहे जंहिंखे वाह न लॻी हुजे। त इश्क चवंदा आहिनि त लाज़िम हूंदो आहे फन जे हवाले सां, पोइ हुन में शाइर हुजे, कहाणीकार हुजे, छा हुजे, तव्हां उन जे हवाले सां था। हा बिल्कुलु, इश्क त लाज़मी आहे। पोइ कंहिंजो इश्क मौसीक़ी सां आहे, कंहिंजो इश्क कंहिंसां आहे, कंहिंजो कंहिंसां आहे, कंहिंजो पढ़ाई सां आहे, कंहिंजो कंहिंसां। असांजो शौक़ु पंहिंजो हिन मौसीक़ी सां आहे, ऐं इन में ई जेको आहे सो महिनत कयूं पिया था। अच्छा, ऐं मैसेज आख़िर में मां इहो चवंदुसि, जेके बि मूंखे ॾिसनि पिया मुंहिंजा ॿाहिर देश में परदेश में परॾे में जेके बि आहिनि, उन्हनि खे इहो चवंदुसि त अमड़ अबो वॾी शइ आहे, जंहिंखे न आहे क़दुरु उन खां पुछा कयो। सो मक़सदु माउ पीउ जो वधि खां वधि ख़्यालु कनि ऐं उन्हनि जी ख़िदमत कनि, उन्हनि जी ख़िदमत में ई सभु कुझु आहे।